नाज़िम परड़ी खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान चयो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में स्ट्रेटेजिक मुआहिदो ख़ालिस दिफ़ाई नोयत जो आहे। दिफ़ाई मुआहिदो कंहिं टे मुल्क ख़िलाफ़ नाहे। मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग में परड़ी खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में दिफ़ाई मुआहिदो ख़िते में अमन, सलामती ऐं इस्तेहकाम में अहम किरदार अदा कंदो। 1960 जे ॾहाके खां दिफ़ाई ताउन पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में लाॻापन जो अहम थंभ आहे। परड़ी तर्जुमान शफ़क़त अली ख़ान वधीक चयो आहे त पाकिस्तान ख़िलाफ़ एटमी इल्ज़ाम भारत जो हथ ठोकियो ऐं गुमराह कंदड़ बयानियो आहे। पाकिस्तान ज़िम्मेवार मुल्क तौर खिते में अमन, इस्तेहकाम ऐं बामक़सद ॻाल्हियुनि जो ख़्वाहिशमंद आहे। भारत पारां सिख यात्रियुनि खे करतारपुर राहदारी जे इस्तेमाल खां रोकणु अफ़सोसनाक आहे। नाज़रीन, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। परड़ी खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान चयो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में स्ट्रेटेजिक मुआहिदो ख़ालिस दिफ़ाई नोयत जो आहे। दिफ़ाई मुआहिदो कंहिं टे मुल्क ख़िलाफ़ नाहे। मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग में परड़ी खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में दिफ़ाई मुआहिदो खिते में अमन, सलामती ऐं इस्तेहकाम में अहम किरदार अदा कंदो। 1960 जे ॾहाके खां दिफ़ाई ताउन पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में लाॻापन जो अहम थंभ आहे। परड़ी तर्जुमान शफ़क़त अली ख़ान वधीक चयो आहे त पाकिस्तान ख़िलाफ़ एटमी इल्ज़ाम भारत जो हथ ठोकियो ऐं गुमराह कंदड़ बयानियो आहे। पाकिस्तान ज़िम्मेवार मुल्क तौर खिते में अमन, इस्तेहकाम ऐं बामक़सद ॻाल्हियुनि जो ख़्वाहिशमंद आहे। भारत पारां सिख यात्रियुनि खे करतारपुर राहदारी जे इस्तेमाल खां रोकणु अफ़सोसनाक आहे।